शहदादपुर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते रश सां मुस्तहक औरतूं परेशान आहिनि। सां रिपोर्ट करे रहियो आहे शाद मंगी। असीं हींअर शहदादपुर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मिलंदड़ पैसनि वारे सेंटर ते मौजूद आहियूं ऐं अचो त हिते औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा चवण आहे। आग 2000 मिलियन वरी कोन मिलियन हाणे मूंखे धिका ॾे कढे जो मां पंहिंजी अख जे ध्यान थोड़ी कराईंदमि। ये बताओ तुम पहले ये होना चाहिए, अगर ये 50 लेने एक दफा लग जाए 50 को हटा दो 50 को दोबारा लगा दो और इनको सारों को इस तरफ साइड में खड़ा करो ना तुम। ये पुलिस वाले फिर रहे हैं, ये सब फिर रहे हैं, ये कोई ऐसी थोड़ी डंडा लेके ऐसे दिखा रहे हैं। ये तरीके कार नहीं है ना। कोन था लगन असां अची अची भाड़ा भरे भरे थकिजी पिया आहियूं। गरीब माण्हू घणी बोड ऊचियूं ॿियो कुझु कोन किराए में पूरा आहिनि। कंड चेक करंदा ना पैसे ॾींदा ना ठला हला सां तो बुक मर गया ॾाढी थी जे ना पुलिस असांखे न गिनदी ना ओ गिनदड़ असां वञूं गरीब भला किॾे मठ कयो बीठा ॾिसनि माण्हुनि खे पिया ॾिसनि मां इन खां त वठनि ई कोन पिया कनि। गरीबन के बस वाड़ ते वेठा जो के पैसे यार उन्हनि खे मिलनि पिया जेके गरीबन पर कहिड़ो फ़ाइदो आवाम लाइ पैसा आया आहिनि गरीबन लाइ आया आहिनि गरीबन खे त मिलनि बि कोन था पोइ कहिड़ो फ़ाइदो। अबा पैसा मुंहिंजा मैसेज आया आहिनि बच कर अॼु चौथो ॾींहुं यहाँ परेशान आहियूं वठनि कोन था कार्ड मायूं छॾीनि कोन थियूं ऐं रन ज़ाल गरीब आहियां मुंहिंजा 2 पुट चरिया आहिनि 3 धीअरूं जवान वेठियूं आहिनि रन ज़ाल आहियां घर वारो गुज़ारे वियो आहे वठनि कोन था कार्ड अॻियां। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़ शहदादपुर।